नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सांगड़ में खबर ॾींदड़ PTLF पारां कंट्रेक्ट पॉलिसी के खात्मे नई भर्ती थियल उस्तादनि जी पगारुनि में कटौती खिलाफ एतिया रैली कढी वई। ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन सांगड़ पारां प्राइमरी स्कूल टाउन नंबर 1 का प्रेस क्लब सांगड़ ताईं एतिया रैली कढी वई। रैली के खिताब कंदे PTLF मरकजी सीनियर नायब सदर रफीक निजामानी, PTLF अगवान अब्दुल रहमान कास्केली, गुलाम मुस्तफा डायरी, पीर बख्श राडर रुस्तम निजामानी, सनाउल्लाह मलिक ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत तालीम खाते ते तजुर्बा करण बंद करे तालीम जी बेहतरी लाइ कदम खणे। हिननि चयो त तालीम खाते में कंट्रेक्ट पॉलिसी नुक़सानकार आहे जेका फौरी तौर ख़त्म थियण घुर्जे ऐं JST ऐं AST में जेके उस्ताद भर्ती कया विया आहिनि उन्हनि खे सालियानो इंक्रीमेंट नथी ॾिनी वञे जेका नाजाइज़ी आहे। हिननि चयो त सिंध हुकूमत नई पॉलिसी आंदी आहे जंहिं तहत जिन नवनि भर्ती थियल उस्तादनि खे सालियानो इंक्रीमेंट ॾिनी वई हुई उन्हनि खां रिकवरी करण लाइ लेटर जारी कयो वियो आहे जेको कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहे ऐं अदालत पिण उन खिलाफ उस्तादनि जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। हिननि चयो त JST मां 50% प्राइमरी जा उस्ताद खया वञनि ऐं कॉन्ट्रेक्टरी मुलाजिमनि खे फौरी तौर पको कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।